शींहं ऐं रिछ। हिकिड़े सरसब्ज़ पहाड़ जे भरिसां हिकिड़ो शींहं ऐं रिछ गॾु रहंदा हुआ। ॿिन्ही जी पाण में ॾाढी दोस्ती हुई। हिकिड़े ॾींहुं हू ॿई गॾिजी शिकार करणु निकिता। थोरो परते विया त खेनि हिकिड़ो हाथी गॾियो। ॿिन्ही गॾिजी मथसि हमिलो कयो। शींहं जोश मां संदसि मग़ज़ ॾारे विधो ऐं रिछ पंहिंजे तेज़ चंबनि सां संदसि पेट फाड़े विधो। हाथी मरी वियो। तॾहिं रिछ शींहं खे चयो त दोस्त विरहाए 2 हिसा कर। इहो ॿुधी शींहं खे ॾाढी कावड़ लॻी ऐं अधु ॾियण खां इनकार कयाईं। चयाईं, छा तोखे ख़बर न आहे त शींहं जो हिसो सभिनी खां वधीक थींदो आहे। इहो ॿुधी रिछ नाराज़ थी उतां हलियो वियो। हिकिड़े ॾींहुं वरी ॿई ॼणा शिकार ते निकिता। रिछ हलंदे बातचीत में फसाए ॻोठ में हिकु तंग घिटीअ में घिड़ी पियो। उते पहुची रिछ घुरजण लॻो। उहो ॾिसी शींहं खे बि जोश आयो ऐं ज़ोर सां गरजण लॻो। इहो ॾिसी ॻोठ जा आदमी होशियार थी लठियूं, लोढ़ियूं, कुहाड़ियूं, बंदूकूं वग़ैरह खणी डोड़ंदा आया ऐं ठकाठुकी थी वई। रिछ त लिकी डोड़ी हिकु दरख़्त ते चढ़ी वियो ऐं शींहं खे चवंदो वियो, दोस्त पंहिंजो वॾो हिसो वठि। दोस्तो, कहाणी पसंदि आई हुजे त मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़।